सरहा ॾिठम से जिन साञा सिराण सी। सरहा ॾिठम से जिन साञा सिराण सी। ते गतनी जेखे कट न लगी कदहीं। अस्सलाम वालेकुम हक मौजूद जी सिंह जी लतीफ़ सुर यमन कल्याण जो बैत पढ़ियो सी। ईंदासीं ॾुखियनि लफ़्ज़नि जी मानाउनि तरफ़। सरहा यानी ख़ुश, साञा ॾेठ या वाक़फ़ियत, सिराण कंहिं तेज़धार आले खे तिखो कंदड़, तेज़ कंदड़ शइ सिराण या रोह। तेग यानी तरार, कट यानी जंग। दोस्तों, सुर यमन कल्याण जी हिन बैत में बिज़ाहिर शाह साईं तरारनि जी ॻाल्हि करे थो, सिराण जी ॻाल्हि करे थो ऐं ज़ंग जी ॻाल्हि करे थो। फरमाए थो त सरहा ॾिठम से जिन साञा सिराण सी। उन्हनि खे सदाई ख़ुशि ॾिठम, उन्हनि खे सदाई बहकंदो मुरकंदो ख़ुशीअ में रहंदे ॾिठो अथम। जंजी ॾेठ, जंजी ॼाण सुञाण सिराण सां आहे। या खणी चइजे त सिराण हलाईंदड़ सां आहे। तेग तिनी जेखे कट न लॻे कॾहिं, जंजो सिराण सां या सिराण वारे सां ॾेठ ऐं वाक़फ़ियत हूंदी, उन वटि जेके औज़ार हूंदा उन्हनि खे त कट नथो लॻी सघे। छो जो हर हर पंहिंजे तरार खे, पंहिंजे छुरियुनि खे या कंहिं बि तेज़धार आले खे सिराण में तेज़ कराईंदो रहंदो त उनखे कट कीअं लॻी सघंदी। ही त हिकिड़ी सम्झाणी आहे, हिकिड़ी नसीहत आहे। हिते अगरि असां सिराण हिकिड़े इल्म वारे माण्हू खे चऊं ऐं उन सां जंहिंजी ॾेठ आहे उहो इल्मु हासिल कंदड़ खे चऊं त उन शागिर्द जो जंहिंजो कंहिं उस्ताद सां, कंहिं आलम सां, कंहिं इल्म वारे सां, कंहिं ॼाण वारे सां ॼाण सुञाण हूंदी, ॾेठ हूंदी, साञा हूंदी, त उन्हनि जे ज़हननि ते कॾहिं बि कट या ज़ंग नथो चढ़ी सघे। कॾहिं बि उहे भटकी नथा सघनि, कॾहिं बि उहे राहे हक़ तां फिरी नथा सघनि। तेग तिनी जेखे कट न लॻे कॾहिं, उन्हनि जे तेग, हिते तेग मां मुराद दिमाग़ वठंदासीं त उन्हनि जे दिमाग़ ते कॾहिं बि कट या ज़ंग या खणी चइजे लाशऊरी या जाहिलियत जन्म नथी वठी सघे। सरहा ॾिठम से जिन साञा सिराण सी। हिते वरी हिकिड़ो ॿियो मक़सद बि वठी सघिजे थो। उन्हनि खे सदाई सरहो ॾिठम, उन्हनि इनक़िलाबी वर्करनि खे सदाई ख़ुशि ॾिठम। जंजी ॾेठ, जंजी ॼाण सुञाण कंहिं इनक़िलाबी अॻुवाण सां आहे। उन्हनि जे ज़हननि ते कॾहिं बि ज़ंग नथो लॻी सघे। हिते अगरि सिराण मां मुराद सां शाह साईं खे वठूं तॾहिं बि हिन बैत जी माना निकिरी सघे थी। सरहा ॾिठम से जन साञा सिराण सी। उहे माण्हू सरहा ॾिठम,
उन्हनि जा दिमाग़ रोशन ॾिठुमि, जन जी शाह साईं सां वाक़फ़ियत आहे, जन खे शाह साईं जे कलाम सां साञा आहे, सुञाण आहे, वाक़फ़ियत आहे। उन्हनि जे तेग ते, उन्हनि जे दिमाग़ ते, उन्हनि जे ज़हननि ते कॾहिं बि ज़ंग नथो चढ़ी सघे। अचो त शाह साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतुनि खे पढ़ूं, परखूं, परोड़ियूं ऐं उन्हनि ते अमल कंदे पंहिंजे ज़हननि तां ज़ंग लाहियूं, पंहिंजे ज़हननि तां कट लाहे इल्म ऐं शऊर जी लाट उॾायूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।